नाज़रीन रिपोर्ट अमां ॾिठी हिते अमां खे आगाह कंदासीं। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जूं तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। ख़बर अमां खे आगाह कयूं पिया। कराची में हथियारबंदनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अमां खे आगाह कयूं पिया। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अमां खे आगाह कयूं पिया। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अमां खे आगाह कयूं पिया। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अमां खे आगाह कयूं पिया। कराची में हथियारनि जी नुमाइश ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एडिशनल IG नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठारू शाह भरिसां 22 वरियनि जे नौजवान बेरोज़गारी खां तंग अची पाण खे फाहो ॾेई आपघात करे छॾियो। ॻोठु मूरियल उॼण में अमां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिकंदर उॼण जे नौजवान पुट राहिल उॼण मुबैना तौर बेरोज़गारी सबब घर ॿाहिरां वण में रसो ॿधी ख़ुदकुशी करे छॾी आहे। इतला ते पुलिस पहुची फोती जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन हवाले कयो त घर में कोहराम मची वियो। ॻोठु मूरियल उॼण में स्पेशल ब्रांच जे रिटायर पुलिस एहलकार सिकंदर उॼण जे नौजवान पुट राहिल उॼण मुबैना तौर बेरोज़गारी सबब घर ॿाहिरां वण में रसो ॿधी ख़ुदकुशी करे छॾी। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठारू शाह भरिसां 22 वरियनि जे नौजवान बेरोज़गारीअ खां तंग अची पाण खे फाहो ॾेई आपघात करे छॾियो आहे। ॻोठु मूरियल उॼण में स्पेशल ब्रांच जे रिटायर पुलिस एहलकार सिकंदर उॼण जे नौजवान पुट राहिल उॼण मुबैना तौर बेरोज़गारी सबब घर ॿाहिरां वण में रसो ॿधी ख़ुदकुशी करे छॾी। इतला ते पुलिस पहुची फोती जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन हवाले कयो त घर में कोहराम मची वियो। हिते अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे ब्रांचनि में वेकरनि में मुसलसल राति खां पोइ सिंधु दरिया में पाणी जा वेकरा नॉर्मल थी रहिया आहिनि। सखर बैराज मथां वेकरो 1,10,000 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 66,000 ताईं पहुची वियो। गुडू बैराज मथां वेकरो 1,39,000 ऐं हेठां वेकरो 1,13,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज फट मथियों वेकरो 1,49,000 ऐं हेठियों वेकरो 1,32,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। तोसा बैराज मथियों वेकरो 1,36,000 ऐं हेठियों वेकरो 1,09,000 क्यूसिक ताईं पहुची वियो। चश्मा बैराज मथियों वेकरो 1,58,000 ऐं हेठियों वेकरो 1,50,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो।
सिंध के बराचन में वेकरन में मुसलसल रात का पोइ सिंधु दरिया में पानी जा वेकरा नॉर्मल थी रहा है। अवां खे आगाह कयूं पिया सखर बेराचो मथों वेकरो 1,10,000 क्यूसिक हेठों वेकरो 66,000 ताईं पहुची वियो आहे। गुडू बेराचो मथियों वेकरो 1,39,000 हेठों वेकरो 1,13,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बेराच वटि मथियों वेकरो 1,49,000 हेठों वेकरो 1,32,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। तोसा बेराचो मथियों वेकरो 1,36,000 हेठों वेकरो 1,09,000 क्यूसिक ताईं पहुची वियो। चश्मा बेराचो मथियों वेकरो 1,58,000 हेठों वेकरो 1,50,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे बेराचन में वेकरन में मुसलसल रात खां पोइ सिंधु दरिया में पानी जा वेकरा नॉर्मल हली रहिया आहिनि। सखर बेराचो मथां वेकरो 1,10,000 क्यूसिक ऐं हेठों वेकरो 66,000 ताईं पहुची वियो। गुडू बेराचो मथियों वेकरो 1,39,000 हेठों वेकरो 1,13,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बेराचो मथियों वेकरो 1,39,000 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 1,32,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। तोसा बेराचो मथियों वेकरो 1,36,000 हेठों वेकरो 1,09,000 क्यूसिक ताईं पहुची वियो।